लिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, भलारो महीनो रमज़ान शरीफ़ जो अल्लाह ताला हिकिड़ो दफ़ो वरी असां ऐं तव्हांखे ज़िंदगीअ में नसीब फरमायो आहे। उन भलारे महीने जे अचण जूं हासिल थियण जूं तव्हां सभिनी मुसलमाननि खे मुबारकूं हुजनि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू हिन भलारे महीने में ईमान वारनि जे मथां, मुसलमाननि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। इस्लाम जे बुनियादी रुकननि मां जियां नमाज फ़र्ज़ आहे, ज़कात फ़र्ज़ आहे, हज फ़र्ज़ आहे, उन सां गॾु रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि मुसलमाननि जे मथां फ़र्ज़ आहिनि। क़ुरान करीम जी मूं जेका तव्हांजे आॾो आहे सॻोरी तिलावत कई आहे, उन मज़ा इहो मालूम थो थिए त अल्लाह ताला रोज़ा हर दौर में अॻियनि नबियनि जे उम्मतुनि ते बि फ़र्ज़ कया हुआ। असांजे मथां बि अल्लाह तबारक व ताला उन्हनि वांगुरु रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। फ़र्क़ु थोरो हुयो, उहो फ़र्क़ु ही हुयो त अॻियनि नबियनि ऐं उन्हनि जे उम्मतुनि ते ॿियनि महीननि में रोज़ा फ़र्ज़ हुआ। कंहिंजे मथां मुहर्रम जा रोज़ा फ़र्ज़ हुया, कंहिंजे मथां रजब शरीफ़ जा, कंहिंजे मथां शवाल जा, कंहिंजे मथां शाबान वग़ैरह जा।
अला हाज़ल क़ियास मुख़्तलिफ़ महीननि में अल्लाह ताला अंबिया अलैहिमुस्सलाम जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया हुआ ऐं उन जे उम्मतुनि जे मथां बि। पर अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत ते रमज़ान शरीफ़ जा रोज़ा इन जे करे फ़र्ज़ कया जो रमज़ान शरीफ़ जो महीनो सभिनीनि में फ़ज़ीलत वारो आहे। हुज़ूर बि सभिनी नबियनि जो सरदार आहे। हुज़ूर जी उम्मत बि सभिनी उम्मतुनि में भली ऐं बहितर उम्मत आहे। रब्बुल आलमीन जी मर्ज़ी ऐं इरादो इहो हुयो त भलारे महबूब नबी जे भली उम्मत खे बि मां रमज़ान शरीफ़ जे भले महीने जा रोज़ा फ़र्ज़ करे ॾियां जे ॿियनि खां उनखे वधीक सवाब ऐं अजुर अल्लाह ताला अता फ़रमाए। हिन महीने जूं फ़ज़ीलतूं अल्लाह ताला जे हबीब पाण बयान फ़रमायूं आहिनि। हिकिड़ी हदीस पाक मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, पोइ आयत जी माना बि अर्ज़ु कंदुसि। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। अल्लाह जे हबीब हिन महीने जा 3 हिस्सा कया। हिकिड़ो हिन जो अव्वल हिस्सो आहे, यानी पहिरीं तारीख़ खां 10 तारीख़ ताईं। ॿियो हिन जो हिस्सो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुक़ररु फरमायो आहे, यानी 10 तारीख़ खां 11 तारीख़ खां 20 तारीख़ ताईं। टियों हिस्सो रब करीम जी ज़ात बाबरकात हिन जो मुक़ररु फरमायो आहे 21 तारीख़ खां आख़िरी तारीख़ ताईं। 3 हिस्सा, अव्वल, औसत, आख़िर। पहिरों हिस्सो, विचों हिस्सो ऐं आख़िरी हिस्सो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अव्वलुहु रहमतुन, हिन जा पहिरा 10 ॾिहाड़ा रमज़ान मुबारक जा पहिरा ॾहाके वारा ॾिहाड़ा मां अल्लाह जे रहमत ई रहमत जा ॾिहाड़ा आहिनि। अल्लाह साईं जी रहमत सदाई आहे, पर के ख़ासि ॾिहाड़ा आहिनि जिन ते अल्लाह ताला पंहिंजी वरी ख़ुसूसी रहमत फरमाईंदो आहे। व औसतुहु मग़फ़िरतुन, पहिरा 10 ॾिहाड़ा रहमत वारा ऐं वरी विच वारा 10 ॾिहाड़ा अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो व औसतुहु मग़फ़िरतुन, ऐं उन जा विच वारा ॾिहाड़ा यानी 11 तारीख़ खां वठी करे 20 तारीख़ ताईं मां अल्लाह पाक जे तरफ़ खां माफ़ीअ जा ॾिहाड़ा आहिनि। माफ़ी। व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, वरी 21 तारीख़ खां वठी करे पोएं ॾिहाड़े ताईं, आख़िरी ॾिहाड़े ताईं, पोइ 29 थिए या 30 थिए, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, उन पोएं ॾहाके में रब करीम जी ज़ात वरी जहन्नमिन खे, जंहिंजे मथां दोज़ख वाजिब थी चुको हुजे, बशर्ते हिकु मुस्लमान मोमिन अल्लाह रसूल खे मञण वारो हुजे, गुनाहन जे करे हुन ते दोज़ख वाजिब थी चुको आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब फरमाए थो, पोयनि ॾहाकनि जे ॾियारनि में रब करीम जहन्नमिन खे बाहि खां बचाए छॾींदो आहे। अंदाज़ो कयो केॾी बरकत आहे। पहिरा 10 ॾिहाड़ा रहमत, विच वारा ॾिहाड़ा मग़फ़िरत, आख़िरी ॾिहाड़ा वरी बाहि खां बचाव जा ॾिहाड़ा। बाने जे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। रब साईं फरमाए थो, बाना हिकिड़ो ॾहाको वञे त भला ॿियो त आहे, भला ॿियो वञे त आख़िरी आहे। इन्ही में कुझु न कुझु करे वठि, कमाए वठि। जेकॾहिं कुझु कंदे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, तुंहिंजे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। कुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ऐं ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि। अल्लाह पाक जे तरफ़ खां फ़र्ज़ कया विया आहिनि, कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, अव्हां जे मथां ईअं रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं तव्हां खां अॻियनि उम्मतुनि जे मथां फ़र्ज़ कया विया हुआ। यानी रुगो तव्हां जे मथां इहो फ़र्ज़ कोन्हे, बल्कि अॻियनि जे मथां बि फ़र्ज़ हा। या अल्लाह असांजे बुख मां, असांजे उञ मां, असांजे न खाइण मां
तोखे फ़ाइदो कहिड़ो आहे? अल्लाह ताला फरमाए थो मूंखे को फ़ाइदो कोन्हे, लअल्लकुम तत्तकून, इन रोज़े रखण मां मूंखे फ़ाइदो कोन्हे, तव्हांखे फ़ाइदो आहे, तव्हांखे अल्लाह रोज़े जे बरकत सां तक़वा नसीब फरमाईंदो, मुत्तकी परहेज़गार बणिजी वेंदो। रोज़ो तक़वा सेखारींदो आहे, रोज़े जो सबब तक़वा आहे। इंसान खे रब करीम जे ज़ात बाबरकात तमाम नफ़सानी ख्वाहिशात खां मनो फरमाई आहे, यानी एतिरे क़दुर जो जेके जाइज़ कम आहिनि अल्लाह ताला फरमाए थो उहे बि रोज़े में न कर। निहारियो, मानी खाइण पीअण जाइज़ आहे, हलाल आहे। अल्लाह ताला जो हुकुम थियो त न ॾींहं जो न खा, आहे त जाइज़ शइ, हलाल शइ आहे, माण्हू पंहिंजे रब जो रिज़्क़ रोज़ी वापराए, पर रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त बाना तोड़े जाइज़ आहे, हलाल आहे, पर मां रब करीम तोखे मनो थो फरमायां त न खा। बानो तो चए ठीकु आहे मौला, जाइज़ कम बि तुंहिंजे करे छॾे थो ॾियां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे सौमु ली व अना अज्ज़ी बिहा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जे फरमान खे नक़ुल फरमायो आहे, यानी रब करीम पाण थो फरमाए त असौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। कंहिंजे लाइ आहे? अल्लाह लाइ। रोज़ो कंहिंजे लाइ? नमाज़ कंहिंजे लाइ? पोइ रुगो रोज़ो छो? नमाज ला अल्लाह कोन थो चए त सलातु ली, अल हज ली, असौमु ली चई छो भला? अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो बानो नमाज बि अल्लाह जे लाइ पढ़ंदो आहे, ज़कात बि अल्लाह जे रज़ा जे लाइ ॾींदो आहे, रमज़ान जा रोज़ा बि अल्लाह पाक जे लाइ ॾी कंदो आहे। मुंहिंजा अदा हर इबादत ख़ुदा जे लाइ कबी आहे, ऐं यादि रखजांइ जेका इबादत ख़ुदा जे लाइ नाहे सा क़बूल बि नाहे। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, क़यामत में हिकिड़ो माण्हू ईंदो, अल्लाह ताला फरमाए नमाज़ पढ़ी आई? साईं हा, ॾिस मुंहिंजो रिकॉर्ड लॻो पियो आहे न, मां नमाज़ कज़ा ई कान कई आहे। अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो हाओ पढ़ी थी, दफ़्तर में लिखी बि पई आहे, पर तुंहिंजे दिलि में नियत आई त मां नमाज़ पढ़ां त माण्हू नमाज़ी चवनि, पोइ तोखे चयऊं हाणे मां वटि हिसाब कोन थी, हलियो वञ। हज कयो हुई? हा साईं हज ते वियो हुउसि। अल्लाह ताला फरमाईंदो हाओ तुंहिंजो दफ़्तर में लिखियो पियो आहे त हज बि कयो हुई, पर तुंहिंजे दिलि में ॻाल्हि आई हज त कई, पर नियत कहिड़ी हुई त माण्हू मूंखे हाजी साहब चवंदा। उहो माण्हू तोखे चयो हाणे मां अल्लाह पाक वटि तुंहिंजे लाइ कंहिं बि क़िस्म जो को सवाबु न आहे। मुजाहिद अल्लाह जे राह में जिहाद कंदो आहे, सिर वढाईंदो आहे, रत जो कतरो वहाईंदो आहे, पर अल्लाह पाक खे अर्ज़ु कंदो मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ जिहाद पे कयो, मां वतन छॾियो, कफ़न खयुमि, पाण खे अल्लाह जे राह में क़त्ल करण जे लाइ तयारु थी पाण खे माराए बि छॾियुमि। अल्लाह ताला फरमाईंदो हाओ तूं बराबरि काफ़रनि जे हथां मुंहुं आहे, दुश्मन तोखे धक हणी मारे छॾियो आहे, पर तुंहिंजे दिलि में नियत इहा हुई, इरादो तुंहिंजो इहो त माण्हू चवंदा वॾो मुजाहिद आहे, वॾो बहादुर आहे, वॾो दिलेर आहे। इहो माण्हुनि तोखे चयो, मां अल्लाह वटि तुंहिंजे लाइ को सवाबु कोन्हे। बर ज़ुबां तस्बीह दर दिल गाव खर, ई चुनी तस्बीह कई दार दसर। नमाज में बीठो अल्लाहु अकबर सुभान रब्बियल आला सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक, ज़ुबान ते पढ़े पियो, ज़ुबान सां। दिलि छा आहे? मौली साहब किराए त डिघी करे छॾी, वॼाए छॾी, जल्दी छुटा वञी दुकान खोलियां। कंहिंजो वरी से पाणी जो वारो पियो वञे, कंहिंजा मुंहिंजा अदा ढगा पिया बुख मरल, कंहिंखे कहिड़ो कारोबार आहे, अल्लाह जी नमाज़ पढ़े पियो, ज़ुबान ते सुभान रब्बियल आला अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, पर दिलि ॿिए पासे आहे। इहा अदा नमाज़ कहिड़े कम जी? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो अस्सौमु ली, ॿियूं जेके बि इबादतूं आहिनि उन्हनि में रियाउ थी सघंदो आहे, नमाज़ में रियाउ थी सघंदो आहे त माण्हू ॾिसनि, हज में रियाउ थी सघंदो आहे त माण्हू ॾिसनि, जिहाद में रियाउ थींदो आहे त माण्हू ॾिसनि, ज़कात में ॾोकड़ ॾिए थो त माण्हू ॾिसनि, रियाउ थी सघे थो। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो हबीब फरमाए थो त रोज़ो अहिड़ी शइ आहे जो उन में रियाउ जो शक ई कोन्हे। कीअं? अदा मूंखे रोज़ो आहे,
तव्हांखे का ख़बर कान्हे। मुंहिंजी निमाज़ ॾिसो था, मुंहिंजा सजदा ॾिसो था, मुंहिंजे ॿिए कमनि खे ॾिसो था, पर मूं वारे रोज़े खे तव्हां नथा ॾिसो। केरु थो ॾिसे? इहो ॾिसो त अहिड़ी शइ आहे जो इहा रियाव खां पाक आहे। अवां खणी भाईंदो त मौली साहब आहे, मुफ़्ती साहब आहे, रोज़ो रखियो हुजेसि, पर अलाए कहिड़ी ख़बर माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ रोज़ो रखां, वरी ख़ैर जो कमरे में वञी पाणी पियो पीआं। वीचारे कंहिं ग़रीब रखियो हो रोज़ो, चई हाणे अलाह उहो ई कोन ॾिसंदो, अची उञ त पास वाह में टुॿी हणी अंदरि वञी पाणी पी अथई। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी के हेठां को काठी लॻी हुअसि, चए वञ मथूं अलाह खड़ाए, हेठूं अलाह हड़ी खड़ीए। अदा रोज़ो अहिड़ी शइ आहे जो ख़ुदा जे ज़ात खां सवाइ ॿियो कंहिंखे पतो ई कोन्हे को त हिन रोज़ो रखियो आहे न रखियो आहे ऐं कहिड़ी नियत सां रखियो आहे। ॿियनि इबादतुनि में रियाव थींदो आहे, पर हिन में रियाव कोन्हे। अवां मां सभु नमाज़ी आहियो, भलारा आहियो, ज़ुन्नू बिल मोमिनीन ख़ैरा, मोमिननि में गुमान चङो आहे, अवां भलारा आहियो, अवां में गुमान सुठो आहे, ज़न तव्हां में चङो आहे त तव्हां नमाज़ी हूंदव, रोज़े सां हूंदव। पर यार पक त सोरहाना कंहिंजे लाइ बि कान्हे त के रोज़ायत आहे। जे रोज़े हुजण जी पक आहे त मुंहिंजे अल्लाह जे ज़ात खां सवाइ ॿिए कंहिंखे आहे ई कान। तंहिंजे करे अल्लाह ईअं कोन चयो त निमाज़ मुंहिंजे लाइ, ज़कात मुंहिंजे लाइ, हज मुंहिंजे लाइ, रुगो रोज़े जे लाइ अल्लाह ताला फरमाए त अस्सौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, छो त मूंखे ख़बर आहे त आयसि या न आयसि। हाणे जे रोज़ो मुंहिंजे लाइ आहे त उनजो बदिलो कहिड़ो आहे? सलात पढ़ त ॿुधाए। ॿीहर वरी सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सवाब तोखे पोइ ॿुधायां, हिकिड़ो मिसाल ॾियां। सुल्तान महमूद गज़नवी वॾो बादशाह हो, रुगो बादशाह कोन हो बल्कि वली शख़्स हो, वली। अॻे माण्हू तव्हांजा असांजा वॾा चवंदा हुआ न त बादशाह में 7 वलियनि जी करामत आहे। बादशाह माना 7 वली लहे, अॼोका न। अॼोको बादशाह 7 शैताननि जो अबो आहे। सम्झो था न साईं? उहे अॻियां बादशाह सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह ताला अलैह। अयाज़ हुनजो ग़ुलाम आहे, अयाज़ जो पुट हुनजो नौकर आहे, हुनखे वज़ू कराईंदो आहे, बिस्तरो विछाए ॾींदो आहे। हिकिड़े ॾियारे अयाज़ बि वेठो आहे, पुट बि वेठो आहे। बादशाह थो चवे, ओ अयाज़ जा पुट, मूंखे पाणीअ जो लोटो भरे ॾे। अयाज़ खे ॾुख थी पियो, वज़ीर हो, पर मुंहिंजे पुट खे कॾहिं बि ईअं कोन चयो अथई ओ अयाज़ जा पुट, नालो वठी सॾींदो आहे। अॼु शायदि बादशाह खे कावड़ आहे, मुंहिंजे पुट ते नाराज़ थी पियो, ओ फलाणे जा पुट। कावड़ में चइबो न साईं, नालो न वरितई, ओ फलाणे जा पुट। त हुनखे ॾुख थी पियो, बादशाह जे कदमनि में किरी पियो, साईं कुर्बान वञा, मां तव्हांजो ग़ुलाम आहियां, बकरार खे वज़ीर तो बणायो आहे, हाणे महिरबानी कर, मुंहिंजे पुट खां कहिड़ी ग़लती थी आहे जो मुंहिंजे पुट जो नालो नथा वठो ऐं सॼो सा अयाज़ जा पुट छो? सुल्तान महमूद गज़नवी थो चवे, अदा कावड़ कान्हे, वज़ू करण खां पोइ कावड़ कान्हे, ॻाल्हि ॿी आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे? तुंहिंजे पुट जो नालो आहे मुहम्मद, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुंहिंजे पुट जो नालो आहे मुहम्मद, मूंखे वज़ू कोन हो, मां चयो त मुंहिंजे हबीब जो नालो बिना वज़ू कीअं वठां? सॾ बि करणो हो, घुराइणो बि हो, चवणो बि हो। पोइ इन जे करे चयोमांसि, अयाज़ जा पुट, कावड़ कान्हे का, मुंहिंजे हबीब जो नालो तुंहिंजे पुट जे मथां आहे, बिना वज़ू हबीब जो नालो कीअं वठां? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह खे मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, वली चइजे त को शक कोन्हे को। उन जे ख़िदमत में हिकिड़ो सवाली थो अचे। सवाली कहिड़ो आहे? हुनखे हिकु ॾोकड़ खपंदा हुआ, मिसकीन आहे, ग़रीब आहे, कंहिंखे सॾ करे, कंहिंखे फ़रियाद करे। अॻे जुमे ते ॿुधायो हो मां न त मुहबत वारा रसूलुल्लाह जे दरवाज़े तां सुवाल कंदा आहिनि ऐं हबीब जे दरवाज़े तां हुननि खे चओ चओ मिलंदो आहे।
मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। छा घुरियई? फुड़ो हिकिड़ो, सही हिकिड़ो फुड़ो ॾे। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। मुस्तफ़ा खां कतरो घुरण वारे खे रसूलुल्लाह दरिया वहाए ॾेई छॾींदो आहे। महबूब करीम खां हिकिड़े ज़रे घुरण वारे खे मोतन जूं झोलियूं मुस्तफ़ा भरे ॾींदो आहे। त को घुरे त सही न सही, निभागो को न घुरंदो न सां असांजो वास्तो कोन्हे, जन घुरियो तन जा बेड़ा पार थी विया। मिस्कीन आ, ग़रीब आ, रात जो रोई रोई नबी करीम जी दरबार में अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कंहिंखे चवां वॾेरो कोन ॾींदो, मौलवी कोन ॾींदो, मुफ्ती कोन ॾींदो, हाजी कोन ॾींदो, जंहिं ॾे वञा धिकारे छॾींदो। हुज़ूर करीम जी ज़ात खे आधी रात ताईं सॼाई, हबीबन दीदार करायो। पाण फरमाइनि था, मिस्कीन तुंहिंजी मुराद पूरी थींदी, वञ वञी सुल्तान महमूद गज़नवीअ खे मुंहिंजा सलाम ॾे, जेकी घुरंदे सो तोखे ॾेई छॾींदो। मिस्कीन सोचो, मां मिस्कीन बादशाह ताईं पहुचां कीअं? नंबर 2, बादशाह खे चवां तोखे हुज़ूर पे सलाम ॾिना, इतबार कीअं कंदो? अलाए कूड़ थो वणे। मां न कंहिंखे चवां बाबा वॾेरा, राति नबी साईं चयो आहे त मौलवी साहब खे मदरसो ठाराए ॾे, मिसाल चवंदो यार मौलवी बि मिड़ई ठगियूं पिया कनि, मिड़े ख्वाब बाब ठाहे मिड़ई माण्हुनि खे बहकाईंदा आहिनि। हाणे निशानी खपे। उन मिस्कीन हज़ूर जे दरबार में अर्ज़ को, या रसूल अल्लाह, सुल्तान महमूद ताईं पुॼी त वेंदुसि, सलाम बि ॾींदुसि, पर उहो भरवसो कीअं कंदो त तो रसूलुल्लाह जा सलाम पक्का सच्चा आंदा आहिनि, का निशानी मिले। हुज़ूर फरमाइनि था, हा उहो निशानी आहे, सुल्तान महमूद खे मुंहिंजा सलाम ॾे। निशानी घुरई त निशान ॾिजांसि त तूं रोज़ानो सिज लथे जे निमाज़ खां वठी सोमहणीअ जे निमाज़ ताईं रोज़ानो मां मुहम्मद करीम ते 90,000 भेरा दुरूद पढ़ंदो आहियां। पर कल्ह कोन पढ़ियो हुई, कल्ह रोज़ानो पढ़ंदो आहियां, पर कल्ह साईं खे ख़बर पवे थी कान? ॻाल्हायो वधा। सुफियान सौरी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह साईं हाणे मूंखे मदीने घुरायो, उतां हिकिड़ो किताब वरितुमि, खणी आयो आहियां। उन किताब में हिकिड़ो वाक़ियो ॾिठुमि, अॻे तव्हांखे ॿुधायो अथमि पर हाणे ॾिसी ॿुधायो अथमि। सुफियान सौरी रहमतुल्लाह अलैह वली आहे, काबतुल्लाह जो तवाफ़ थो करे, उन सां गॾु नौजवान बि तवाफ़ पियो करे। सुफियान सौरी दुआऊं पियो पढ़े, नौजवान सलातो सलाम पियो पढ़े। सुफियान सौरी उनखे बांह खां वठी चयो, बा दुआऊं पढ़बियूं, तवाफ़ में दुरूद न पढ़बो, तूं दुरूद छो थो पढ़ी? कि तूं बि तवाफ़ पूरो कर, मां बि पूरो कयां, ॿुधायां थो। ॿई वांदा थिया। नौजवान हुनखे काबतुल्लाह जे भर में वेहारे चयो आहे, आहीं केरु? चई मां बगदाद जो सुफियान आहियां। चई अदा जे बगदाद जो न हुजी हा, मके या मदीने जो हुजी हा त कोन ॿुधायां हा, पर ॿाहिरि जो आहे तॾहिं ॿुधायां थो। मां महबूब जे दुरूद ऐं सलाम जो मौजज़ो ॾिठो आहे, इन जे करे दिलि चवंदी आहे त रुगो दुरूद ई दुरूद पियो पढ़ां। छा ॾिठो थी? अबो मुंहिंजो रस्ते में बीमार थी मरी वियो, मरण खां पोइ शकिल बदिलजी वई, झंग पहाड़ न को माण्हू न को छेणो, केरु अबे खे पूरे मूंखे क़बर केरु खणाए, जनाज़ो केरु पढ़ाए। अकेलो पीउ जे मथां रोई पिटे वेही रहियुसि। सिज लथे खां बाद में अबे जो मुंहुं जो खोलियां त शकिल बि कारी थी वियसि, ॾिसण जहिड़ी न हुजे। दिलि में सोचुमि हिकिड़ो अबो मरी वियो, ॿियो वरी अबे जी शकिल बि कारी थी वई, हाणे छा कयां? जेकॾहिं ओड़े पाड़े मां कंहिंखां सॾे अचां पूराइण जे लाइ त माण्हू चवंदा अहिड़ो तुंहिंजो पीउ। लॼ जे करे वठी रुनुसि, रोई रोई काफ़ी देरि ताईं रोअंदो रहां।
तामल ख़बर पई आहे त हिकिड़ो सुहिणी शक्ल वारो सुहिणी सूरत वारो नूरानी ज़ात मुंहिंजे पीउ जे मथां अची बीठो आहे। बाबे जे मुंहं तां कपिड़ो हटाए फमसहू बियदिहिल मुबारका, पंहिंजे रहमत वारो हथ जो घुमायूं त बाबे जो मुंहुं ईअं पियो चिमके जीअं चोॾीअ जो चंड चिमकंदो आहे। मूंखे फरमाई न घबराए न, तुंहिंजे पीउ खे पूरण जा माण्हू सुभाणे गॾु थी वेंदा। मां चयोसीं मन अंत, तव्हां केरु आहियो? मुंहिंजे बाबे सां कीअं भलाई कयो था वञो? उन चयो मुंहिंजो नालो आहे मुहम्मद साहिबुल क़ुरआन, मां उहो मुहम्मद मीर आहियां जंहिंजे मथां अल्लाह क़ुरान नाज़िल फरमायो आहे। तुंहिंजो पीउ रोज़ानो हिकिड़ी तस्बीह सलात जी मूं ते पढ़ंदो हो, अॼु हुन कान पढ़ी। मूंखे ख़बर पइजी वई त वीचारो मरी वियो आहे, पर गुनाहनि जे करे शक्ल बि तब्दील थी वई आहे। मां दिलि में सोचियो जेको मुंहिंजे मथां सलातो सलाम पढ़ंदो उन जी शक्ल कान फिरंदी। उन दुरूद जे बरकत जे करे मां हिन जे चेहरे खे नूरानी बणायो थो वञा, ऐं दुरूद जे बरकत जे करे तुंहिंजे पीउ जा कधी बि ईंदा घबराए जा न, तुंहिंजे पीउ खे इज़त सां दफ़न कराए वेंदा। मालूम थियो त गुनाहगार खे बि दुरूद फ़ाइदो ॾींदो आहे, भली ॾोही हुजे मुंहिंजा अदा कुझु बि गुनाहगार आहे, पर हबीब जो दुरूद हुन जा बि बेड़ा पार कंदो आहे। नौजवान थो चए साईं अखियुनि खां ग़ाइब थी विया, मुंहिंजे पीउ जो चेहरो चिमके पियो, राति गुज़री वई, सुबुह जो चइनी क़िबलनि खां माण्हू पिया अचनि, उभरंदऊं उतरां ॾखिणा ओलाहा सवे माण्हू हज़ारे गॾु थी विया। ऐं छा पिया चवनि? ओ नौजवान, तुंहिंजे पीउ जो को भाग भलो चइबो, असां सभिनी खे राति रसूलुल्लाह दीदार करायो आहे। हबीब करीम इरशाद फरमायो आहे त झंगल ऐं पहाड़ में मुंहिंजो मिस्कीन उम्मती गुनाहगार हो पियो अथव, गुज़ारे वियो आहे। मां मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांखे बिशारत थो ॾियां, जेको इन जे जनाज़े में वेंदो तंहिंजा बि गुनाह माफ़ थी वेंदा। यार असां तुंहिंजे पीउ जा कांदी थी आया आहियूं, तुंहिंजो पीउ त को वक़्त वारो चइबो। मालूम थियो त मुंहिंजे हबीब खे दुरूद शरीफ़ जी ख़बर पवंदी आहे, महबूब खे दुरूद पढ़ण वारे जी दुरूद ख़बर। महबूब फरमाता मा मिन मुसल्लिन युसल्ली अलैया इल्ला रद्दल्लाहु अलैया रूही। हबीब फरमाइनि था जेको भी दुरूद पढ़ण वारो मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो आहे, हुन जे दुरूद पढ़ण जे टाइम ते मुंहिंजो रूह जेको आहे सो आला इल्लीन में आहे, एॾो मथे आहे, एॾो मथे आहे जो सॼे जहान काइनात खां मथे आहे। पर जॾहिं मुंहिंजे मथां दुरूद पढ़ण वारो दुरूद पढ़ंदो आहे त मुंहिंजो दुरूद पढ़ण वारे खां पोइ मुंहिंजे रूह खे अल्लाह ताला मोटाए वरी मुंहिंजे जिस्म में आणींदो आहे। पोइ मुंहिंजे जिस्म में आणींदो आहे, पोइ मां वरी जिस्म सां हुनखे चवंदो हा वालेकुम सलाम। मसइलो रहिजी थो वञे, छा कयां? ॻाल्हियूं घणियूं, इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे, सम्झणु ज़रूरी आहे, पोइ बि अॻिते था हलूं। सलात मुंहिंजे साईंअ ते। वरी साईं ते सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। अब हाणे हेॾे ॾियार जो तव्हां ॻाल्हि सम्झ में अचे। साईं छा फरमायो त निमाज़ सलात पढ़ण वारो जॾहिं मूं ते सलात पढ़ंदो आहे त पोइ अल्लाह ताला मुंहिंजे रूह खे मोटाए आणींदो आहे। छा कंदो आहे? मुंहिंजे रूह खे मोटाए आणींदो आहे। पोइ हुन जे सलातो सलाम जो हुनखे मां जवाबु ॾींदो आहियां। वरी सलात बंदि थी त वरी माना वापसि वञे। हाणे इन मां छा साबित थियो त माना या रूह जी अच वञ लॻी पई आहे, अचे पियो वञे पियो, अचे पियो वञे पियो, अचे पियो वञे पियो, पर ईअं न आहे। पोइ माना इल्ला रद्दल्लाहु अलैया रूही जो मतिलबु छा? मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, काइनात जे अंदरि अल्लाह पाक अहिड़ो त निज़ाम बनायो आहे, किथे सुबुह आहे, किथे मंझंदि आहे, किथे ॿेपरी आहे, किथे टिपरी आहे, किथे राति आहे, किथे सुम्हणी आहे। पूरी दुनिया जो निज़ाम अल्लाह ताला जी बणायो आहे। 24 कलाकनि में का बि राति ऐं ॾींहं में अहिड़ी घड़ी कान्हे जो मुस्तफ़ा ते को दुरूद बंदि हुजे। सम्झो था अलाए न? हिकिड़ो सेकंड घड़ीअ जो 24 कलाकनि में उहो हिकिड़ो सेकंड बि न आहे। शाहपुर वारा बंदि कंदा त नवाब शाह वारा
मदीने वारा, यूरोप वारा, एशिया वारा। पर जेकॾहिं को बि माण्हू न पढ़े, अल्लाह जे हबीब फरमायो आहे मुंहिंजे रोज़े शरीफ़ जे मथां 70,000 मलाइक सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं बीठा आहिनि, हिकिड़ी घड़ी बि वांदा न आहिनि, मुंहिंजे मथां सलातो सलाम पढ़नि था पिया। हिकिड़ो दफ़ो जेके मलाइक आया तन खे वरी क़यामत ताईं वारो कोन मिलंदो। पारे ॾिहारे आया वापसि वेंदा त रोंदा वेंदा, अञा मथियां मोटिया कोन हूंदा। उहे चवंदा ज़मीन तां छो था रोवो, अल्लाह पाक जी जन्नत मथे आहे, मदीने पाक में छा आहे? मलाक चवंदा न जन्नत न जन्नत के कलियों में देखा, मज़ा जो मदीने के गलियों में देखा। वञी त ॾिसो, हिकिड़ो दफ़ो असां वांगुरु वेंदो, वरी रोंदा ईंदो, मदीनो शरीफ़ तव्हां खां विसरंदो कोन। त मलाइक सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं हुज़ूर ते सलातो सलाम पिया पढ़नि। माना उहा घड़ी वांदी आहे ई कान जो रूह वरी वापसि वञे। ईअं सम्झो त 24 कलाकनि में मुस्तफ़ा जो रूह मुस्तफ़ा जे जिस्म सां गॾु आहे। जॾहिं गॾु आहे त पोइ तुंहिंजे सलातो सलाम खे हबीब ॿुधंदो आहे। अदा अञा ॿी तोखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, पाण ईअं बि फरमाइनि था त बलगनी सौतहू है सुकान। सुभान अल्लाह, सही सही हदीस आहे। हुज़ूर फरमाइनि था बलगनी सौतहू है सुकान, सलात पढ़ण वारो काथे बि हुजे। ईअं न त मुंहिंजे रोज़े जे साम्हूं मस्जिद नबवी में, मदीने जे शहर में, मुंहिंजे ॼारी मुबारक जे आॾो न न, पाण फरमाइनि था बलगनी सौतहू है सुकान, सलात पढ़ण वारो काथे बि हुजे, कहिड़े बि मुल्क में हुजे, ज़ुबान मां अखर कढंदो आहे, उहे अखर मां पाण ॿुधंदो आहियां। कंहिं चयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, कंहिं वरी चयो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, कंहिं वरी चयो अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, कंहिं चयो अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन बिअदद कुल्लि ज़र्रतिन अल्फ अल्फ मर्रतिन व अला आलिही व बारिक व सल्लिम, कंहिं वरी चयो अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन मादनिल जूद वल करम व अला आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम। दुरूद जा कई क़िस्म आहिनि। दलाइल खैरात हिकिड़ो किताब आहे, उन में 2700 क़िस्म दुरूद जा लिखियल आहिनि। 2700 दफ़ा दुरूद जा जुदा जुदा नमूना आहिनि। मुस्तफ़ा करीम फरमाए थो रुगो सलात कान पहुचंदी आहे, बल्कि उन्हनि जा उहे अखर जहिड़नि अखरनि में पढ़ंदो मां मुहम्मद ताईं पहुचंदा आहिनि। हाणे हिते तव्हां सभई था चओ सुभान अल्लाह, चओ भला, ॾाढे जो सुभान अल्लाह। अली हुसैन जो आवाज़ अलाए कहिड़ो आहे, रेस नूर मोहम्मद जो अलाए आवाज़ कहिड़ो आहे, अब्दुल नबी जो अलाए कहिड़ो आवाज़ आहे, अब्दुल गनी जो अलाए कहिड़ो आवाज़ आहे। सभिनी चयो सुभान अल्लाह। अलाए कंहिं चयो, कीअं चयो, कंहिं भला चयो, ॿिए चयो ठहियो, मां कोन थो चवां, मुंहिंजो बि नालो थी वेंदो। पर मुस्तफ़ा फरमाइनि था किरोड़े पढ़नि, किरोड़नि मां जुदा जुदा आवाज़ सुञाणंदो आहियां। वाह मुंहिंजा महबूब, तो तव्हां कुर्बान वञा। किरोड़े माण्हू पढ़नि, हर हिक जो जुदा आवाज़ आहे, हर हिक जो जुदा सीगो आहे, हर हिक जो जुदा लफ़्ज़ आहे। हबीब फरमाता बलगनी सौतहू है सुकान, उहो किथे बि हुजे हुन जो आवाज़ मां मुहम्मद मिठे ताईं पहुची वेंदो आहे। मुंहिंजा अदा सलात खां न घबराइजां, सलात पियो पढ़जां, उथंदे वेहंदे अहिड़ो ॿियो वज़ीफ़ो थी कोन को। ॻाल्हि पियो कयमि, उन मिस्कीन खे नबी साईं फरमायो त सुल्तान महमूद खे चइजां तूं 90,000 घणा साईं सांझीअ खां सोमाणीअ ताईं रोज़ पढ़ंदो आहे, पर कल्ह कोन पढ़ियो हुई, इहा निशानी लॻई त मां मिस्कीन जो कमु कर। मिस्कीन सुबुह जो उथियो, ड्रिजे बि पियो, बादशाह वालाए, बादशाह जे दर ते पहुतो, सुल्तान खे न्यापो करें, बाबा मां मिस्कीन सवाली आहियां, जेको वली हो सो जल्दी घुराई, बाबा वठी अचोसि। बादशाही तख़्त ते ताज पायो वेठो आहे, बादशाही लिबास में वेठो आहे, मुजादा तख़्त ते वेठो आहे, ग़रीब जे साम्हूं बीठो। अबा चओ कि भला पहिरीं ॻाल्हि हुज़ूर करीम जा सलाम क़बूल कयो। ऐं हुज़ूर निशानी ॾिनी आहे, कहिड़ी निशानी त रोज़ानो तूं सांझी ऐं सोमाणीअ जे विच ते 90,000 दफ़ा ज़रूद पढ़ंदो आहे।
अज तो कल तो कोन पढ़ियो आया निशानी लॻई त मां मिसकीन जो कमु आहे तो में कमु करे ॾे। मुंहिंजा दोस्त तारीख़ लिखे थी सुल्तान महमूद तख़्त तां लथो आहे, हेठि लही बीठो आहे, हुन मिसकीन खे चई ख़ुदा जे वास्ते तूं तख़्त ते वेही मूंखे मुस्तफ़ा जा सलाम ॾे। हबीब जो पैगाम तख़्त ते ॾे, हेठि न ॾे, मां थो हेठि वेहां, तूं महबूब जो पैगाम खणी अचण वारो आहे। तख़्त जे मथां वेही मूंखे सलाम ॾे, कमु ॿुधाए। तख़्त ते मिसकीन खे वेहारियो आहे, मिसकीन खे मुजाद आहे, कुर्सी ऐं बादशाही तख़्त ते, पाण ॻिचीअ में ॻारो करे बानो बीह त अॻियां बीह रहियो आहे। मिसकीन थो चवे तोखे रसूलुल्लाह सलाम ॾिना, अखियुनि ते मुंहिंजे हबीब जा सलाम, कमुकार कहिड़ो आहे? चई फलाणो कमु आहे। ओ त कमु कयईं, पर चई आईंदा ख़ुदा जो कसम थी जॾहिं बि कमु पई त बिना पुछा जे मूं वटि हलियो अचिजां। अल्लाह या रसूल अल्लाह चार यार मिसकीन हलियो हुयो, बादशाह हुन जूं झोलियूं भरे छॾियूं। वज़ीर चयो साईं कूड़ी ॻाल्हि आहे। चई छो? चइसि असां तोसां रोज़ गॾु हूं, हाणे 90,000 दफ़ा दुरूद सांझीअ खां सोमहाणीअ ताईं पढ़े त टाइम लॻे या न लॻे? अबा ॻाल्हायो। लख सलात जो कढाईंदा आहियो न, पोइ छा कंदा हो? 20, 25, 30 मुला मौलवी पाड़े वारा गॾु कंदा हो। पोइ पथरियूं हण हणा हण हणा हण हणा 2-3 कलाक लॻंदा हन, तॾहिं वञी लखु निकिरंदो आहे। अबा आहे या न आहे? 30-40 माण्हू गॾु थियनि, 2-3 कलाक पढ़नि, उन खां पोइ लखु निकिरंदो आहे। 90,000 में बाक़ी लख में घणा? 10,000। हाणे सांझी ऐं सोमहाणी जे विच ते टाइम घणो आहे? कलाक ॾो। अकेलो सो बि माण्हू बादशाह जे पढ़ी त वधि में वधि 200 दफ़ा, 300 दफ़ा, 400 दफ़ा, भला छिके ताणे बि 1000 दफ़ा। 90,000 तूं कॾहिं पढ़िया? असां तोखे एतिरो वेहंदो ई कोन ॾिसंदा आहियूं, इन मिड़ई तोखे कूड़ हणी में सलाम ॾेई पैसा वठी वियो आहे। वज़ीर के कम ठाहींदा आहिनि, के ड्राईंदा आहिनि। हा न साईं, रुगो बादशाहनि जा वज़ीर न वॾेरनि जा बि वज़ीर थींदा आहिनि। रुगो बादशाहनि वॾेरनि जा न, मौलवियुनि जा बि वज़ीर हूंदा आहिनि। अदा सभु कंहिंजो हूंदो आहे, मिड़ई को न को चमचो। अलाह चमचनि खां बचाए। ॻाल्हि हेतिरी हूंदी, चमचो पुछ विझी हेॾी खणी कंदुसि। अलाह साईं रहम करे। वज़ीर चयोसीं टाइम ई तोखे कोन लॻंदो आहे, सिज लथे खां वठी सोमहाणीअ ताईं टाइम ई कोन हूंदो आहे, इहो तोखे ठॻियो। सुल्तान चयो अबा न, इहो सच थो चवे। कीअं सच थो चवे? चई मां हिकिड़ो दुरूद पढ़ंदो आहियां, उन जे लाइ आलिमनि लिखियो आहे, वलियनि लिखियो आहे, दरवेशनि लिखियो आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ियईं माना 30,000 दुरूद पढ़ियईं। 2 दफ़ा पढ़ियईं माना 60,000 दफ़ा पढ़ियईं। पर जे 3 दफ़ा पढ़ियईं त माना 90,000 दफ़ा पढ़ियईं। सो अदा मांखे अॻे शक हो, पर हाणे पक थी उहो दुरूद मां 3 दफ़ा पढ़ंदो आहियां। हाणे पक थी त इहो 3 दफ़ा न आहे, बल्कि 90,000 दफ़ा आहे। सो मुंहिंजे हबीब सच चयो आहे। मूंखे मालूमात आहे, वाकई मां कल्ह कोन पढ़ियो हो, तंहिंजे करे इन कल्ह जी बि निशानी लॻी त नबी साईं सच थो चए। हिन ग़रीब जे सलामनि मां पक थी त दुरूद इहो सचो आहे। हिकु दफ़े पढ़ण सां 30,000 जो सवाब थी वेंदो आहे। तो वज़ीर बेवकूफ़ आहे, मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा सचो नबी आहे। हिकिड़ो दुरूद आहे, जंहिंजो नालो आहे दुरूद लखी। छा नालो अथसि? ॾाढे जो छा आहे नालो? यानी हिकिड़ो दफ़ो पढ़ त लख जो सवाब। हिकिड़ो दुरूद आहे, जंहिंजो नालो आहे किरोड़ी। हिकिड़ो दफ़ो पढ़ त किरोड़ दुरूद जो सवाब। पर मौजादा हिकिड़ो दुरूद आहे जेको दलाल ख़ैरात में लिखियल आहे। अल्लाह ताला फरमाए थो महबूबन करीमन जे इरशाद जे मुताबिक़ त इहो दुरूद जेको पढ़ंदो उनखे एतिरो सवाब मिलंदो जो आदम अलैहिस्सलाम जे ॼमण खां वठी करे हज़रत आख़िरी इंसान क़यामत जे क़ाइम थियण ताईं मुंहिंजा सभु मलाइक रोज़ानो लिखणु शुरू कंदा त बि हुनजो सवाब लिखी पूरो कोन करे सघंदा।
माना लख खां चढ़ी वियो, करोड़ खां चढ़ी वियो, अरब खां चढ़ी वियो, पदम खां चढ़ी वियो। अल्लाह जे हबीब फरमायो त रूह ज़मीन जे वणनि जा पन गॾु कर त बि थोरा, रूह ज़मीन जे गाह जा पन गॾु कर त बि थोरा, रूह ज़मीन जा थरनि बरनि जूं वारीअ जा दाणा गॾु कर उहे बि थोरा। उन हिकिड़े दुरूद में अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे उम्मती खे एॾो सवाब अता फरमाईंदो आहे। मालूम थियो त मुंहिंजे हबीब करीम जे मथां दुरूद पाण में लातादाद सवाब आहे। उन सुल्तान महमूद खे कंहिं चयो त तूं अयाज़ सां प्यार घणो कंदो आहे, छो? अयाज़ खां सवा ॿिया बि वज़ीर आहिनि, चई जेके ख़ूबियूं अयाज़ में आहिनि से तव्हां में कोन्हनि। चई भला असांखे ॿुधाईंदे? चई हा, हिकिड़ो वक़्तु ईंदो ॿुधाईंदुसि। 2-3 महीना रखी उठ घोड़ा उन्हनि ते खुर्ज़ीनूं रखी, सोन चांदी हीरा जवाहर खणी बादशाह भरिया। 200-300 घोड़ा भरे, खजाना भरे, बाबा हलो वज़ीर सभई, ॿियो को बि नाले वज़ीर हलो। बादशाह अॻु में पुठियां उठ घोड़ा खुर्ज़ीनूं भरियो सही, सोन चांदी हीरा मोती। बयाबान में वञी चए बाबा ढेर करे लाहियो। ढेर खणी के मुंहिंजी अन्न जी राह थींदी आहे त सोन चांदी हीरा मोती ढेर लॻा पिया आहिनि। वज़ीरनि खे चई सभिनी खे निहारे, बाबा हिन मां जेको जंहिंखे खपे ओतिरो खणे, मां हलां थो। छा थो सम्झे? कंहिंजी टोपी वई त कंहिंजी पगड़ी वई त कंहिंजी छा वियो, किरिया के फटिया के झोलियूं भरियूं, छिक छिका। ख़ुदा पियो ख़ैर करे न, ॿाहिरि को ऐलान थिए बाबा जी खंड मुफ़्त जी वठो त मावारी मसीह त छुटी सभु ॿाहिरि, पर तव्हां खां अॻु में मां ॿाहिरि बीठो हूंदुसि। सुभान अल्लाह। जंहिं महिल बादशाह हुकुम कयो जल्दी खज़ानो लुटियो, सभु वज़ीर उन खज़ाने ते किरी पिया। बादशाह अकेलो हलण लॻो, अयाज़ बादशाह जे पुठियां पुठियां हलण लॻो। जंहिं महिल मंज़िल ते पहुता सभई आया, कंहिंजी ठूठ मोहरत पई वहे, कंहिंजे चप मां, कंहिंजे नक मां, कंहिंजी भेड़ी भॻी पई आहे। पैसा त घणा गॾु करे आया। बादशाह चयो तो घणा गॾु कयासीं? मूं हेतिरा। तो केतिरा? तो केतिरा? जंहिं महिल अयाज़ जो वारो आयो, बादशाह चयो अयाज़ तोखे छा मिलियो आहे? अयाज़ चयो कुझु बि कोन मिलियो आहे। बादशाह जी दामन वठी चई मूंखे तूं मिलियो आहे, मूंखे बसि तूं मिले त सभु कुझु मिलियो। बादशाह चयो त ॾिठो आहे तव्हां हो पैसे जा पूॼारी, हे आहे मुंहिंजो पूॼारी। हिन सां मुंहिंजी मोहबत इन जे करे आहे जो तव्हां ॾोकड़नि जे पुठियां लॻी पाण खे फटाए जंग में किरी मूंखे अकेलो छॾियो। हे मूंखे नथो छॾे, मूंसां गॾियो आयो आहे। जेको मूंखे ॻोल्हींदो आहे मूंखे सभिनि खां उहो प्यारो हूंदो आहे। हा हो न साईं? अल्लाह ताला बि तॾहिं थो फरमाए अस्सौमु ली व अना अजज़ी बिहा, रोज़ो मां अल्लाह जे लाइ हूंदो आहे, मां रब करीम जी ज़ात जे रज़ा जे लाइ बानो रोज़ो रखंदो आहे। ॿिए खे ख़बर कान हूंदी आहे आहेसि या न आहेसि। उन जे एवज़ में हुनखे जन्नत कोन ॾींदो आहियां, उनखे हूरूं कोन ॾींदो आहियां, उनखे ग़िलमान कोन ॾींदो आहियां, उनखे सवाब बि कोन ॾींदो आहियां। मौला छा ॾींदो आहे? रब फरमाए थो अना अजज़ी उन जी बदिलो ऐं जज़ा मुंहिंजी ज़ात आहे, मां ख़ुदि उन रोज़ेदार जो थी वेंदो आहियां। रोज़ेदार जो मां आहियां। पोइ जंहिंजो रब त तव्हांजो जन्नत जो मालिक भी खुदा, हुरुन गिलमानन जो मालिक भी खुदा, हर नेमत जो मालिक खुदा। रब तो फरमा रोज़ेदार तू रोज़ो रखंदो आ, मुझे रज़ा जे लाइ रखंदो आ, मां रब खे राज़ी करण लाइ रखंदो आ। त तुंहिंजी बदिलो जज़ा जन्नत सवाब कोन्हे, तुंहिंजी जज़ा बदिलो मां आहियां। मां मुंहिंजी ज़ात तुंहिंजे लाइ आ, पोइ मां जॾहिं तुंहिंजो आहियां त सभु कुझु तुंहिंजे लाइ आ। अल्लाह जा जेके वली आ न साईं, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन्हनि जी सारी ज़िंदगी इबादत में गुज़रंदी हुई। आम माण्हू सां गॾु निमाज़ त पढ़ंदा हुआ, पर वलियनि जी आदत इहा हूंदी त हमेशह रोज़े सां बि सदाईं गुज़ारींदा हुआ। साइम मुद्दहर हूंदा हुआ, सॼो ज़मानो हमेशह रोज़नि में गुज़ारींदा हुआ। रब करीम हुन ते एॾो राज़ी थी पियो जो औलिया अल्लाह जो मक़ाम मर्तबो न रोज़े जे करे थी पवंदो आहे। अल्लाह सही शल तव्हां असांखे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तमामु घणियूं फ़ज़ीलतूं रमज़ान जूं रोज़नि जूं आहिनि, इंशा अल्लाह ताला पंहिंजे टाइम ते बयानु थींदियूं रहंदियूं। अवां रमज़ान जो एहतराम कयो। तव्हां असां ते अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। असांजे मुस्लमाननि में मर्ज़ इहो आहे, जेकॾहिं को मिसाल तौर खणी कंहिंखे चवंदो बाबा सिगरेट न पी ॿिली, रोज़े जो ख़्यालु कर, त अखियूं फुटारे चवंदो रोज़ो पंहिंजे लाइ रखियो थी मुंहिंजे लाइ।
अफ़सोस असांजे इन हालत आहे जो असां कलमो बि भरियूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ऐं असीं मुस्लमान कलमे भरण खां पोइ बि रमज़ान शरीफ़ जो एहतराम न कंदासूं त भील कंदा छा, कोली मेंगवाड़ कंदा छा? न, जंहिं चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन जे मथां लाज़िम आहे त रमज़ान शरीफ़ जो एहतराम करे। असांजे हुकूमत बि एहतराम कयो आहे, बाबा अचो परमिट वठो, बिना परमिट होटल न हलाइजो। सम्झो था अलाए न, माना असांजे हुकूमत खे पावर आहे जिब्रील खां बि वॾो, जो जंहिंखे परमिट ॾिए उन जे लाइ होटल खोड़ो हिलाल आहे, ऐं जे भला न ॾिए तो हराम आहे। ऐं अख़बार में रोज़ पढ़ूं पिया त बाबा फलाणे ॻोठ में छापो, SDM साहब आयो, छा कई चए बिना परमिट जे होटल हलाईंदे हमरा गिरफ़्तार थी पिया। इहो कहिड़ो इस्लाम आहे जो परमिट ॾे त हराम कम बि हिलाल थी पवे। दुआ कयो अल्लाह ताला असांजे हुकूमत खे सम्झ नसीब फरमाए। अब अॼु सुबुह खां शाम ते होटल बंदि हूंदा त केरु मरे थो छा? ऐं ॿियो छा वरी इन्ही बहाने पर्दो ॿाहिरां हणनि था। पर्दे जो मतिलबु छा? जंहिंखे न खाइण जी नियत आहे तंहिंखे बि दावत त हली आहे, अंदरि कमु तयारु आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो अदीजो, खिलो न, खिलण जी ॻाल्हि न आहे, रोअण जी ॻाल्हि आहे। असां मुस्लमाननि जो मुल्क इस्लाम, इस्लाम पिया चऊं, नालो पाकिस्तान आहे, ऐं हालत अहिड़ी आहे जो यहूदनि खे बि मारे विया हूं। मुंहिंजा भाउ अज़ीज़ शल अल्लाह पाक असांखे, असांजे हुक्मराननि खे, असांजे मुस्लमाननि खे हिदायत नसीब फरमाए, उनखे सम्झ नसीब फरमाए, हिन बुरनि कमनि खां, बेहयाईअ खां, इन हराम हरकत खां पाण खे बचाइनि। मुंहिंजे महबूब करीम जा सचा उम्मती बणिजी वञनि ऐं इस्लाम जे अरकान जी फराइज़ जो एतिराम कंदा त इंशा अल्लाह ताला ही जान बि मोचारो, अॻियो जान बि मोचारो थी वेंदो। अल्लाह से मुझे चवण कबूल फरमाए, तव्हांजो ॿुधण कबूल फरमाए। जन दोस्तन सुन्नत न पढ़ी आहे, सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।